नाज़रीन, बुलेटिन में अवां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। नवाबशाह में छोकिरियुनि खे तंग कंदड़ नौजवान खे शहरुनि पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब फारसी बाग बी सेक्शन थाणे जे हद जो रहवासी नौजवान अहसन मुख़्तलिफ़ स्कूल ऐं कॉलेजनि जे शागिर्दियाणियुनि खे तंग करे उन्हनि जा फ़ोटू कढंदो हुयो। शहरुनि पंहिंजी मदद पाण तहत सीसीटीवी फुटेज जे मदद सां अहसन खे सुञाणप करे मौक़ियो वठी पकड़े बी सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो। ओबाश नौजवान अहसन काफ़ी अरसे खां नियाणियुनि खे तंग कंदो हुयो, जॾहिं त अहसन सुबुह जो स्कूल वेंदड़ नियाणियुनि खे तंग करे ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हुयो, जंहिं सबबु नियाणियुनि जा वालिदैन सख़्तु परेशान हुया। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त नवाबशाह में छोकिरियुनि खे तंग कंदड़ नौजवान खे शहरुनि पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब फारसी बाग बी सेक्शन थाणे जे हद जो रहवासी नौजवान अहसन मुख़्तलिफ़ स्कूल ऐं कॉलेजनि जे शागिर्दियाणियुनि खे तंग करे उन्हनि जा फ़ोटू कढंदो हुयो। शहरुनि पंहिंजी मदद पाण तहत सीसीटीवी फुटेज जे मदद सां अहसन खे सुञाणप करे मौक़ियो वठी पकड़े बी सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो। ओबाश नौजवान अहसन काफ़ी अरसे खां नियाणियुनि खे तंग कंदो हुयो, जॾहिं त अहसन सुबुह जो स्कूल वेंदड़ नियाणियुनि खे तंग करे ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हुयो, जंहिं सबबु नियाणियुनि जा वालिदैन सख़्तु परेशान हुया।